मैं नहीं बताऊंगा, नहीं बताऊंगा। साहब ही आए मुंहिंजो नंढड़ो वारो, कुझु मेयूं पंहिंजो खीर पीअंदा आहियूं, परायो शहर वारो खीर असांखे सही न लॻंदो आहे। सो हिते ई वेही करे ही वीडियो ठाहींदुमि। मूंखे उमेदु आहे तव्हां सभिनी खे ही बैकग्राउंड मुंहिंजो वणंदो, न वणंदो त बि वीडियो ॾिस। घरनि में बंदि थी सभु को बोर थो थिए, कंहिंखे बि कुझु कोन थो अचे त छा माण्हू छा करे। हिन वीडियो में लास्ट में मां तव्हां खां हिकिड़ी ॻाल्हि पुछंदुमि त लाज़मी लास्ट ताईं वीडियो ॾिसिजो। ॻाल्हि त इहा, असांजी सॼी सिंध में लॉकडाउन आहे, व्लॉग ठाहिण त इम्पॉसिबल आहे, छाकाणि व्लॉग ठाहींदासीं त पोइ पुलिस जा डंडा असां जॾहिं जे लाइ ज़रूरी आहे त असां घर वियूं, न त थोरो थोरो किणो उहो ई सभिनी खे आहे ॿाहिरि निकिरण जो, उहे सभु निकिरनि था पिया। मोजड़ा घणा ई आहिनि। अदा असां मशहूरु त उअं ई आहियूं, न आहियूं छा, आहियूं मशहूरु, सिंधी माण्हू उअं ई मशहूरु आहिनि। छा में मशहूरु आहिनि? नयूं नयूं शयूं पैदा करण में, वांदकाई में, होटलनि ते वेहण जा उअं ई मशहूरु आहियूं असां, नयूं आहियूं। फेसबुक ते हिकिड़ो ट्रेंड लॻो पियो आहे, असां बाबा कॾहिं मिलिया हुआसीं, असांजूं दिलूं कॾहिं मिलियूं हुयूं, असांजी मुलाक़ात कॾहिं थी हुई, असां कहिड़ी जॻह ते मिलिया हुआसीं, अलाह करे का छोकिरी हिते रिप्लाई न ॾिए असां कहिड़ी जॻह ते मिलिया हुआसीं। सुठो थियो इन्हनि जा जवाब सभई छोकिरा पिया था ॾियनि। जंहिंजे प्रोफाइल ते वञ चए थो बाबा असां पहिरीं मुलाक़ात असांजी किथे थी हुई, कहिड़ी जॻह ते असांजी मुलाक़ात थी हुई पहिरीं, सभई बाबा रिप्लाई ॾियनि था पिया। ॿियो मुंहिंजो हिकिड़ो प्यारो दोस्त आहे शिराज लिगारी, उनजी ऐं मुंहिंजी मुलाक़ात कीअं थी तव्हांखे मां थो ॿुधायां। मुंहिंजी मुलाक़ात उनजी ईअं थी त हू वेठो बनीअ में कंहिं झंग जे ख़्याल सां, परे खां हकल कई मां उथी छोरा। उन खां बाद में हू उथियो ऐं असांजी मुलाक़ात थी हुते। उन खां पुछूं पिया बाबा हिते छो थो करे, पंहिंजो घर कोन ई छा? उन चयो बाबा असां खुलिया में मज़ो ईंदो आहे, असांखे घर में मज़ो न ईंदो आहे, तव्हांजी मर्ज़ी बाबा। पोइ हुते असांजी मुलाक़ात थी। छा आहे यार, कोरोना वायरस जे करे कुझु हिते नुक़सान पैदा थी विया आहिनि, काफ़ी माण्हू सभई हकीम थी विया आहिनि, केरु कंहिंखां हथ बि कोन थो मिलाए, सुठी ॻाल्हि आहे। केरु कंहिंसां मिले नथो, यार तूं त बसि कर। कुझु ॾींहं अॻु में हिते वाक़ियो थियो हिकिड़ो, त वाक़ियो थियो बि हल न थियो, आई डोंट नो, पर फेसबुक ते या व्हाट्सएप ते हले थो पियो त हिकिड़ो नंढड़ो ॿारु ॼाओ आहे, हेॾी मुंडी अथसि ऐं मुछूं बि अथसि, ॾाढ़ी बि अथसि थोरी नंढड़ी। उहो चवे थो बाबा सलेमी चांहि पीओ तव्हांखे कोरोना वायरस न थींदो, सलेमी चांहि पीओ तव्हांखे कोरोना वायरस न थींदो, काढ़ो करे पीओ तव्हांखे कोरोना वायरस न थींदो। सो सभई सवाल लॻा पिया आहिनि, सभई अहिड़ा नुस्ख़ा जाम असांजी सिंध में केतिरा ई मुला पैदा थिया आहिनि, जेको हीउ कयो फिलहाल कयो टीर कयो, सभिनि जो कारोबार चालू थी वियो आहे। ॿियो हिकिड़ो ट्रेंड हले थो पियो फेसबुक ते, उहो जॾहिं असां नंढड़ा हूंदा हुआसीं न, जेॾी महिल चढनि में ऐं गोॾुनि में या कंहिं मिटी रांदि में या कंहिं खेॾी खेॾी दोस्तनि सां गॾु का तस्वीर कढाए फेसबुक ते रखी, जेके गारे में बीह करे जन फोटू कढायो, के दोस्त वरी वञी उन खे मेंशन था कनि, उते ट्रेंड लॻो पियो आहे। 7 फोटुनि में मेंशन था कनि, पुराणियूं तस्वीरूं ॻोल्हे करे अचे, ॾिसो पिया उन्हनि ते कमेंटूं, वाह वाह, सदाई मशहूरु हूंदा आहियूं वांदकाई जो फ़ाइदो फुज़ूल शयुनि में। बाबा कमु कयो, का स्किल सिखो, कुझु न कुझु सिखो यार, अलाह अॻे मञो, छो था कयो इहो कमु। बहरहाल इहे कुझु शयूं हुयूं जेके असांजे सिस्टम में, असांजी सोसाइटी में वांदकाई में थियनि थियूं पियूं, जेके एतिरियूं सुठियूं न आहिनि। मां चवां थो त तव्हां सुठा कमु कयो ऐं का स्किल सिखी वठो, को कोर्स करे वठो ऑनलाइन, को कमुकार पंहिंजो आर्ट। ही सॼी दुनिया जेका आहे ऑनलाइन सिस्टम थी वियो आहे, सो महिरबानी कयो कुझु न का स्किल सिखो, को न को कमुकार कयो, वीडियो एडिटिंग सिखो, फोटोशॉप सिखो, जेको वणेव सिखो, इंग्लिश ऑनलाइन कोर्सिस कयो, कंप्यूटर जा ऑनलाइन कोर्सिस कयो, वांदकाई में घर वेठा हो, सुठियूं शयूं सिखो, स्किल्स। सो ही टाइम आहे, का स्किल सिखी वठो घर वेठे, 400-500 जो पैकेज करायो इंटरनेट जो ऐं का स्किल सिखी वठो बाबा। हिन दौर में बि के माण्हू चवनि था त बाबा असांखे टाइम ॾियो, हीअ शइ सेखारियो। यार अलाह खे मञो, ॾिसो यूट्यूब ते हर शइ पई आहे, तव्हां सिर्फ़ु लिखो हाउ टू डू दिस, हाउ टू लर्न दिस, हाउ टू मेक दिस, हर शइ पई आहे, हर शइ तव्हांखे असांखां भली सेखारींदा। हिन दौर में कंहिं बि माण्हू जी ज़रूरत न आहे सेखारण जी, यूट्यूब तव्हांखे हर शइ सेखारे थो, रुॻो तव्हां टाइम ॾियो। बहरहाल ही घणी मोटिवेशन मां ॾींदो न आहियां, थोरो सम्झ में ॻाल्हि न पई अचे त माण्हू वीडियो छा ठाहे, सो जेको आहे सो ठाहियुमि, वणेव न वणेव इहो ई अथव।
ॿी ॻाल्हि तव्हां मूंखे ज़रूरु हिंट ॾिजो त कहिड़े क़िस्म जो मां वीडियो ठाहियां हिन वक़्त में, छाकाणि जेको मां इहो ई सोचां पियो त मां कहिड़ा वीडियो ठाहियां। हींअर बि अहिड़ो ई वीडियो ठाहियां थो, अलाह करे तव्हांखे पसंदि अचे न बि पसंदि अचे, जेको वणे। पर लाज़मी मूंखे कमेंट में तव्हां हिंट ॾिजो अगरि तव्हांखे का ॻाल्हि सम्झ में अचे थी त अहिड़ा हिन ई टाइप जो को वीडियो ठाह, हिन क़िस्म ते या हिन वीडियो ते को रिएक्ट कर। रिएक्शन वीडियोज़ बि ठहंदा आहिनि, सिंधी हुजे सिंधी, असांजे सिंध जो को न को मशहूरु आहिनि आर्टिस्ट, उन्हनि जे वीडियो ते रिएक्शन थी सघनि था, को कॉमेडी थी सघे थो। सो ज़रूरु मूंखे हिंट ॾिजो। लव यू, घर वेठा रहो।